The Life of Jesus, Sindhi, Part 6. यसू जी ज़िंदगी, सिंधी, हिसो 6। 84। हिकिड़ो आलिम शरह, लूका 10 बाब 25 खां 37 आयतूं। ॾिसो, हिकिड़ो शरीयत जो उस्ताद उथी बीठो ऐं खेसि आज़माइण लाइ चयईंसि त ए उस्ताद, आउं छा करियां जो हमेशह जी ज़िंदगीअ जो वारिस थियां। तॾहिं पाण उन खे चयईं त शरीयत में छा लिखियलु आहे, तोखे पढ़ण में कीअं थो अचे। हुन वरंदी ॾेई चयो त तूं ख़ुदावंद पंहिंजे ख़ुदा खे पंहिंजीअ सचीअ दिलि सां ऐं पंहिंजी सचीअ जान सां ऐं पंहिंजी सचीअ ताक़त सां ऐं पंहिंजे सचे अकुल सां प्यारु कर ऐं पंहिंजे पाड़ेसीअ खे पाण जहिड़ो प्यारु कर। तंहिं ते हुनखे चयईं त तो पूरो जवाबु ॾिनो आहे, ईअं कर त ज़िंदगी मिलंदई। पर हुन पाण खे रास्तबाज़ ठहिराइण लाइ यसू खे चयो त मुंहिंजो पाड़ेसरी केरु आहे। यसू वराणी ॾेई चयुसि त हिकिड़ो माण्हू यरूशलेम खां यरू ॾांहुं पई वियो ऐं धाड़ियलनि में वञी फाथो, जिन कपिड़ा बि लाथसि ऐं मार बि ॾिनऊंसि, अधु मोह करे छॾे वियुसि ऐं इतफ़ाक़नि हिकिड़ो काहिन उन जे रस्ते पे वियो। नेक सामरी जी तमसील। ऐं जॾहिं हुनखे ॾिठाई त पासो करे हलियो वियो। इन ई तरह हिकिड़ो लेवी बि उन ई हंधि आयो, सो बि हुनखे ॾिसी पासो करे हलियो वियो। पर हिकिड़ो सामरी मुसाफ़िरी कंदे अची उतां निकितो। उन जॾहिं खेसि ॾिठो तॾहिं कहल आयसि ऐं वटसि अची संदुसि फटनि ते तेल ऐं दारू मखे उन्हनि खे पटी ॿधाई ऐं पंहिंजे वट ते चाढ़े महिमान सराय में वठी आयुसि ऐं संदुसि ख़िदमत कयई ऐं ॿिए ॾींहुं 2 दीनार कढी सराय वारे खे ॾिनई ऐं चयईंसि त हिन जी ख़िदमत कजि। जेकी वधीक ख़र्च थिए सो आउं वरी मोटी अची ॾींदुसि। हाणे छा थो भाई त उहो शख़्स जो धाड़ियलनि में वञी फाथो, तंहिंजो हिननि टिन्ही ॼणनि मां केरु पाड़ेसरी थियो। तंहिं ते हुन चयो त जंहिंखे मथसि कहल आई। यसू चयुसि त तूं बि वञी ईअं ई कर। 85। मार्था ऐं मरियम। लूका 10 बाब 38 खां 42 आयतूं। हाणे जॾहिं हू पंहिंजो रस्तो वठी पई विया त हू हिकिड़े ॻोठ में वियो। उते मार्था नाले हिकिड़ी ज़ाल हिन खे पंहिंजे घर आणे टिकायो ऐं मरियम नाले संदुसि भेण हुई, जंहिं यसू जे पेरनि वटि वेही संदुसि कलाम वेठे ॿुधो। पर मार्था घणो कमु काज करे थकिजी पई ऐं वटसि अची चयईं त ए ख़ुदावंद, तोखे ख़्यालु कोन थो पवे त मुंहिंजी भेण मूंखे कमु काज करण लाइ अकेलो खणी छॾियो आहे। हाणे चईंसि त अची मुंहिंजी मदद करे। पर ख़ुदावंद वराणी ॾेई चयुसि त ए मार्था, तूं घणियुनि ॻाल्हियुनि जी फ़िकिर ऐं हलाकीअ में आहीं, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़्यादा ज़रूरी आहे ऐं मरियम उहो चङो हिसो चूंडे खयो आहे जो खांउसि कोन खसिबो। 86। दुआ बाबति वधीक इस्लाह। लूका 11 बाब 1 खां 13 आयतूं। हीअं थियो त हुन हिकिड़े हंधि वेठे दुआ घुरी ऐं जॾहिं दुआ घुरी चुको तॾहिं संदुसि शागिर्दनि मां हिकिड़े अची चयुसि त ऐं ख़ुदावंद, जीअं यूहन्ना पंहिंजनि शागिर्दनि खे सेखारियो हो, तीअं तूं बि असांखे दुआ घुरणु सेखार। हुन खेनि चयो त जॾहिं अव्हीं दुआ घुरो तॾहिं हीअं चओ त ऐं बाबा, तूं जो आसमान में आहीं, तुंहिंजो नालो पाक मञियो वञे, तुंहिंजी बादशाही अचे, असांजी ॾिहाड़ीअ जी मानी हर रोज़ु असांखे ॾे ऐं असांजा गुनाह असांखे माफ़ु कर, छा लाइ त जेके असांजा कर्ज़दार आहिनि तिन खे असीं मुआफ़ था करियूं, ऐं असांखे आज़माइश में न आण। ऐं उन्हनि खे चयईं त अव्हां मंझां उहो केरु आहे जंहिंजो को दोस्त हुजे।
सो आधी राति वटि अची चवे त ऐं दोस्त मूंखे 3 मानियूं उधारियूं ॾे। छा लाइ त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त मुसाफ़िरीअ तां मूं वटि आयो आहे ऐं मूं वटि कुझु बि कोन्हे जो खणी संदुसि अॻियां रखां। ऐं उहो अंदरां वुराणी ॾेई चवे त मूंखे तंग न कर, हाणे दर पूरियो पियो आहे ऐं मुंहिंजा ॿार मूंसां गॾु हंध ते सुता पिया आहिनि, सो आउं उथी तोखे ॾेई नथो सघां। आउं अव्हांखे चवां थो त जेतोणीकि हू दोस्त जे नाते करे उथी हुनखे न बि ॾे, तॾहिं बि हुनजे घणे लीलाइण करे उथंदो ऐं जेतिरियूं हुनखे खपंदियूं हूंदियूं ओतिरियूं ॾींदुसि। ऐं आउं अव्हांखे चवां थो त घुरो त मिलेव, ॻोल्हियो त लभेव, खड़कायो त खोलियो। छा लाइ त जेको को घुरे थो तंहिंखे मिले थो, ऐं जेको ॻोल्हे थो तंहिंखे लभिजे थो, ऐं जेको खड़काए थो तंहिंजे लाइ पटिजे थो। ऐं अव्हां मंझां उहो कहिड़ो पीउ आहे जो पुटुसि अची मानी घुरेसि त खेसि पहण ॾिए, या मच्छी घुरेसि त मच्छी जे बदिरां सप ॾेसि, या बेदो घुरेसि त विछूं ॾेसि। पोइ जेकॾहिं अव्हीं जे ॿचिड़ा आहियो से पंहिंजे ॿारनि खे चङियूं शयूं ॾेई था ॼाणो त केतिरो न वधीक अव्हांजो पीउ जो आसमान में आहे सो उन्हनि खे पाक रूह ॾींदो जेके खांसि घुरनि था। 87 हिकु बेवकूफ़ाना इल्ज़ाम। लूका 11 बाब 14 खां 27 आयतूं। ऐं पाण हिकिड़े गूंगे भूत खे थे कढियाईं, ऐं हीअं थियो त जॾहिं भूत निकिरी वियो तॾहिं उहो गूंगो ॻाल्हाइण लॻो ऐं माण्हू ॾाढे अजब में पिया। पर उन्हनि मां किन चयो त हीअ भूतनि जे सरदार बाल ज़बूल जी मदद सां भूत थो कढे, ऐं ॿियनि खेसि आज़माइण लाइ चयो त असांखे का आसमान मां निशानी ॾेखार। पर हुन संदुनि ख़्यालु सही करे चयुनि त जंहिं बादशाहत में फेटाड़ो थो पवे सा बर्बादु थियो वञे, ऐं जंहिं घर में ॾुफेड़ थो पवे सो घर फिटियो पवे, ऐं जे शैतान बि पंहिंजे बरख़िलाफ़ थिए त संदुसि बादशाहत कीअं बीही सघंदी। छो त अव्हीं मुंहिंजे नाले चओ था त ही बाल्स बोल जी मदद सां भूत थो कढे, सो जे आउं बाल्स बोल जी मदद सां भूतनि खे कढां थो त भला अव्हांजा पुट कंहिंजी मदद सां था उन्हनि खे कढनि। तंहिं करे उहे ई अव्हांजो इंसाफ़ कंदा, पर जेकॾहिं आउं ख़ुदा जी कुदरत सां भूतनि खे कढां थो तॾहिं ख़ुदा जी बादशाहत अव्हां वटि अची सहिड़ी आहे। जॾहिं को ताक़त वारो माण्हू हथियार पवार ॿधी पंहिंजी हवेली जी संभाल करे तॾहिं उनजो माल मताओ सलामत थो रहे। पर जे खांसि को ज़ोर वारो मथसि चढ़ी करे अची थो ग़ालिब पवेसि त पोइ जिन हथियारनि ते संदुसि ज़ोर हो से सभु खसियो थो वठेसि, ऐं संदुसि माल लुटे विराए थो छॾे। जेको मूंसां न आहे सो मुंहिंजे बरख़िलाफ़ आहे, ऐं जेको मूंसां शामिलु थी गॾु नथो करे सो छिड़ विछिड़ कयो छॾे। बदरूअ जी वापसी। ऐं जॾहिं को भूत माण्हूअ मां निकिरी थो वञे तॾहिं उहो बुरनि पटनि में आराम ॻोल्हींदो थो अचे, ऐं जॾहिं आराम नथो मिलेसि तॾहिं चवे थो त आउं मोटी पंहिंजे घर वेंदुसि जितां निकितो आहियां। ऐं जॾहिं अचे थो त घर खे ॿुहारियल ऐं सिंगारियल थो ॾिसे, तॾहिं हू वञी पाण खां बि ख़राबु 7 ॿिया भूत पाण सां वठी थो अचे, ऐं उहे अंदरि घिड़ी उते रहनि था, ऐं उन माण्हूअ जी पोइ हालति पहिरीं खां बि ख़राबु थियो पवे। मरियम जी तारीफ़। हुन इहे ॻाल्हियूं पिए कयूं त छा थियो जो मेड़ाके मां हिकिड़ी ज़ाल वॾे सॾ चयुसि त मुबारक आहे उहो पेट जंहिंमें तूं हुएं ऐं उहे थण जिन खे तो धातो। तंहिं ते हुन चयो त हाओ, पर वधीक मुबारक आहिनि उहे जेके ख़ुदा जो कलाम ॿुधनि था ऐं उन ते अमल था कनि।
88 यूना लूका 11 बाब 29 खां 36 आयतूं। ऐं जॾहिं ख़ल्क़ वटसि पई मिड़ी तॾहिं चवणु लॻो त हिन ज़माने जा माण्हू बुछड़ा आहिनि, उहे निशानी था घुरनि ऐं उन्हनि खे यूना नबी जी निशानी खां सवाइ ॿी का निशानी न ॾिनी वेंदी, छो त जीअं नैनवा जे माण्हुनि लाइ यूना निशान थियो, तीअं हिन ज़माने जे माण्हुनि लाइ बि इब्न आदम निशानी थींदो। ॾखिण जी मलिका हिन ज़माने जे माण्हुनि सां गॾु अदालत में उथी बीहंदी ऐं उन्हनि खे ॾोहारी ठहिराईंदी। छा लाइ जो हूअ ॾूरांहें मुल्क खां सुलेमान जी सियाणप ॿुधण लाइ आई ऐं ॾिसो हिते हिकिड़ो आहे जो सुलेमान खां वॾो आहे। नैनवा जा माण्हू हिन ज़माने जे माण्हुनि सां गॾु अदालत में उथी बीहंदा ऐं उन्हनि खे ॾोहारी ठहिराईंदा। छा लाइ जो उन्हनि यूना जी मनादीअ ते तौबह कई। ॾिसो हिते हिकिड़ो आहे जो यूना खां वॾो आहे। को बि शख़्स ॾियो ॿाहिरी में या टूए हेठि न पर ॾियाटीअ ते थो रखे त जेके अंदरि अचनि तिन खे सोझिरो मिले। बदन जो ॾीओ आहे तुंहिंजी अखि, सो जे तुंहिंजी अखि बराबरि हूंदी त तुंहिंजो सॼो बदन बि रोशनीअ सां भरियलु हूंदो, पर जे बुछड़ी हूंदी त तुंहिंजो बदन बि ऊंदाहीअ सां भरियलु हूंदो। तंहिं करे संभाल त तो में जा रोशनी आहे सा ऊंदाही त कोन्हे। तंहिं करे जेकॾहिं तुंहिंजो सॼो बदन रोशनीअ सां भरियलु आहे ऐं कंहिं बि भाङे में ऊंदाही न आहे त साॻियो जीअं ॾीओ पंहिंजी तजलीअ सां तोखे सोझिरो थो ॾिए, तीअं सॼो ई बदन रोशनीअ सां भरियलु रहंदो। 89 हिकु फ़रीसी सां गॾु मानी खाइणु। लूका 11 बाब 37 खां 54 आयतूं। हाणे अञा ईअं पिए चयईं त हिकिड़े फ़रीसी अची मिंथ कयसि त मूं वटि हली मानी खाओ। हू अंदरि कीन धोताईं। तॾहिं ॾाढो अजब लॻुसि। तॾहिं ख़ुदावंद चयुसि त अवीं फ़रीसी वरिती थालीअ जो ॿाहिरियों पासो मिली साफ़ु करियो था, पर अव्हांजो अंदरि फुर लुट ऐं बुराई सां भरियो पियो आहे। ऐं नादानो, जंहिं ॿाहिरि ठाहियो अंदरि उन ई कीन ठाहियो आहे छा? पर जेकॾहिं अंदरि जो आहे सो ख़ैरात करे छॾियो त ॾिसो सभु कुझु अव्हां लाइ पाक थींदो। पर अफ़सोस अव्हां ते आहे फ़रीसियो, छाकाणि त फूदने ऐं सदाब ऐं सभु कंहिं भाॼीअ मां ॾहों हिसो ॾियो था, पर इंसाफ़ ऐं ख़ुदा जो प्यारु छॾे ॾिनो अथव। पर वाजिबो त हीउ बि करियो आहे ऐं उहो बि न छॾे ॾियो आहे। ऐं फ़रीसियो, अफ़सोस अव्हां ते, छा लाइ जो अवीं इबादत खाननि में आला दर्जे जूं जायूं पसंदि था करियो ऐं अव्हांखे वणे थो त बाज़ारुनि में माण्हू असांखे सलाम कनि। अफ़सोस अव्हां ते, छा लाइ जो अवीं इबादत खाननि में आला दर्जे जूं जायूं पसंदि था करियो ऐं अव्हांखे वणे थो त बाज़ारुनि में माण्हू असांखे सलाम कनि। अफ़सोस अव्हां ते, छा लाइ जो अवीं उन्हनि क़बरुनि वांगुरु आहियो जे ॾिसण में ई कीन थियूं अचनि, जिन ते माण्हू हलनि था पर उन्हनि जी ख़बर कान थी रहनि। तॾहिं शरीयत जे हिकिड़े आलिम वराणी ॾेई चयो त ऐं उस्ताद, हीअ जेकी तूं चईं थो तंहिंमें असांखे बि ताणो थो हणी। हुन चयो त ऐं शरीयत जा आलिमो, अफ़सोस अव्हां ते जो अवीं माण्हुनि ते अहिड़ा बार था रखो जे खॼणु मुश्किल आहिनि, पर पाण उन्हनि खे हिकिड़ी आङुर बि नथा लाहियो। अफ़सोस अव्हां ते जो अवीं नबियनि जूं क़बरूं था ठाहियो, जिन खे अव्हां जे अबनि ॾाॾनि माराए छॾियो। सो अवीं शाहिद आहियो ऐं जेकी अव्हां जे अबनि ॾाॾनि कयो सो अव्हांखे पसंदि आहे। छा लाइ त हुननि खेनि मारायो ऐं अवीं संदुनि क़बरूं पिया ठाहियो। इन ई लाइ ख़ुदा जी दानाईअ फरमायो आहे त आउं नबियनि ऐं रसूलनि खे उन्हनि वटि मोकिलींदुसि, जिन मां उहे किन खे मारे विझंदा ऐं किन खे सताईंदा। इन ई लाइ त सभिनी नबियनि जो खून जो दुनिया जी शुरूआति खां वठी वहायो वियो आहे, तंहिंजो हिन ज़माने जे माण्हुनि खां हिसाबु वठिजे। याने हाबिल जे खून खां वठी ज़करिया जो खून, तोणे जो क़ुर्बान गाह
ऐं पाक जाइ जे विच में मारिजी वियो हो। आउं अव्हां खे चवां थो त हिन ज़माने जे माण्हुनि खां उन जो हिसाबु वठिबो। ऐं शरीयत जा आलिमो, अफ़सोस तव्हां ते जो अव्हां इल्म जी कुंजी खसे वरिती। अव्हीं पाण त अंदरि कीन घिड़िया ऐं जेके अंदरि घिड़िया थिए तिन खे बि अव्हां रोकियो। ऐं जॾहिं हू उतां निकितो तॾहिं फ़क़ीह ऐं फरीस वराए वियसि ऐं छेड़ण लॻसि त घणियूं ॻाल्हियूं करे ऐं वझ पिए ॻोल्हियऊं त ज़बान मां कुझु चवे त फासायूंसि। 90 वधीक तालीमात। लूका 12 बाब 1 खां 59 आयतूं। इन्हीअ विच में जॾहिं हज़ारे माण्हू अची मिड़िया एतिरे क़दुरु जो हिक ॿिए ते ॻाहट थियण लॻा, तॾहिं पहिरियां ई पंहिंजे शागिर्दनि खे चवणु लॻो त फरीसियुनि जो ख़मीर जो रियाकारी आहे, तंहिंखां संभालजो, पर का बि अहिड़ी शइ कान्हे जा ढकियल आहे ऐं पधरी न थींदी ऐं ॻुझी आहे ऐं खोली न वेंदी। तंहिं करे जेकी अव्हां उंदाहीअ में ॻाल्हायो आहे सो सोझिरे में ॿुधण में ईंदो, ऐं जेके ॻाल्हियूं अव्हां अंदरि कोठियुनि में कन सन में कयूं आहिनि तिन जो खुॾनि ते होको पवंदो। ख़ुदा जो ख़ौफ़। ऐं आउं अव्हां पंहिंजनि दोस्तनि खे चवां थो त जेके बदन खे क़तूल था कनि ऐं तंहिंखां पोइ कुझु बि करे नथा सघनि तिन खां मतां ॾिना आहियो। पर आउं अव्हां खे चितायां थो त ॾिजो उन्हीअ खां जंहिंखे मारण खां पोइ जहन्नुम में विझण जी कुदरत आहे। हाओ, आउं अव्हां खे चवां थो त उन ई खां ॾिजो। टके जूं 5 झिरकियूं कीन थियूं विकामनि छा, त बि उन्हनि मां हिकिड़ी बि ख़ुदा खे नथी विसरे, बल्कि अव्हां जे मथे जा वार बि सभु ॻणिया पिया आहिनि। मतां ॾिना आहियो, अव्हां जो मुल्क त घणियुनि झिरकियुनि खां मथे आहे। ऐं आउं अव्हां खे चवां थो त जेको माण्हुनि जे अॻियां मूंखे क़बूल कंदो तंहिंखे इब्न आदम बि ख़ुदा जे मलाइकनि अॻियां क़बूलींदो, पर जेको माण्हुनि जे अॻियां मुंहिंजो इनकार कंदो तंहिंजो ख़ुदा जे मलाइकनि जे अॻियां इनकार कयो वेंदो। ऐं जेको बि माण्हू इब्न आदम जे बरख़िलाफ़ का ॻाल्हि चवंदो तंहिंखे उहा माफ़ कई वेंदी, पर जेको बि माण्हू पाक रूह जे बाबति कुफुर बि कंदो तंहिंखे उहो माफ़ न थींदो। ऐं जॾहिं उहे अव्हां खे इबादत खाननि ऐं हाकिमनि ऐं अख़्तियारी वारनि अॻियां खड़ो कनि तॾहिं मतां फ़िक्र कयो अथव त कीअं या कहिड़ी वराणी ॾियूं या छा चऊं। छा लाइ जो जेके अव्हां खे चवणु खपे सो पाक रूह उन ई घड़ीअ अव्हां खे सेखारींदो। अमीर अहमक जी तमसील। ऐं उन गोड़ मां हिकिड़े खेसि चयो त ऐं उस्ताद, मुंहिंजे भाउ खे चओ त विरसे मां मुंहिंजो हिसो मूंखे विराए ॾे। पर हुन चयुसि त ऐं अदा, मूंखे अव्हां जे मथां मुनसिफ़ या अमीन कंहिं ठहिरायो आहे। ऐं हुन चयो त संभालजो ऐं पाण खे हर तरह जी लालच खां बचाईंदा रहिजो। छा लाइ जो माण्हूअ जी हयातीअ जो मदार संदुसि जझे माल मता ते न आहे। ऐं हिकिड़ो मिसाल ॾेई चयईं त कंहिं शाहूकार जी ॿनी ॾाढी भली थी, सो दिलि में ख़्यालु पचाए चवणु लॻो त हाणे छा करियां जो उहा जाइ कान्हे जिते खणी पंहिंजो माल कठो करे रखां। तॾहिं चवणु लॻो त हीअं थो करियां जो भांडा ठहिराए ॿिया वॾा थो जोड़ायां ऐं उते पंहिंजो समूरो अन्न ऐं माल मता गॾु करे थो रखां। ऐं पंहिंजी जोए खे चवंदुसि त ॿेली, तो वटि जझो ई माल पियो आहे जो घणेई साल हलंदो, हाणे सुखी थी खाओ पीओ ऐं मौजू माण। पर ख़ुदा चयुसि त ऐं नादान, अॼु ई राति जो तुंहिंजी जान तोखां वरिती वेंदी, पोइ जेकी मेड़े रखियो अथई सो कंहिंजो थींदो। तहिड़ी रीति उहो माण्हू आहे जो पंहिंजे लाइ ख़ज़ानो मेड़े थो रखे पर ख़ुदा जे अॻियां शाहूकार न आहे। फ़िकिर न करियो। ऐं हुन पंहिंजनि शागिर्दनि खे चयो त इन ई लाइ आउं अव्हां खे चवां थो त पंहिंजी जान लाइ फ़िकिर न करियो त छा खाईंदासीं, न की पंहिंजे बुत लाइ त छा पहिरींदासीं। छा लाइ जो जान
खाधे खां ऐं बुत कपिड़नि खां वधीक आहे। कामनि खे जांचे ॾिसो त न की पोखीन न की लुणनि, उन्हनि खे न कोठी आहे न भांडो, तॾहिं बि ख़ुदा उन्हनि खे खाराए थो। पोइ अवीं पखियुनि खां केतिरो न वधीक आहियो। अव्हां मां केरु फ़िकिर करे पंहिंजो कदु हिकिड़ो हथु वधाए थो सघे? पोइ जॾहिं अव्हां खां अहिड़ी ख़सीस ॻाल्हि बि थी नथी सघे, तॾहिं ॿियनि शयुनि लाइ फ़िकिर छो था करियो? सूसनि जा गुल त जाचे ॾिसो त कीअं था उभरनि। इहे न की पोरियो कनि न की कतीन, तॾहिं बि आउं अव्हां खे चवां थो त ख़ुदि सुलेमान पंहिंजे समूरे जलाल हूंदे बि उन्हनि मां हिकिड़े जहिड़ो बि पहिरियल न हो। पर जेकॾहिं झंग जो गाह जो अॼाए ऐं सुभाणे खणी खूरी में उछलाइबो, तंहिंखे ख़ुदा अहिड़ीअ तरह थो पहिराए, तॾहिं ऐं कमु एतक़ादो अव्हां खे त पाण उन्हनि खां घणो वधीक कीन पाराईंदो छा? ऐं इहा तलाश न करियो त छा खाईंदासीं ऐं छा पीअंदासीं, न की दिलि हणो, छो त दुनिया जूं क़ौमूं उन्हनि सभिनी शयुनि जी ॻोल्हा में आहिनि, पर अव्हां जे पीउ खे उन्हनि शयुनि जी घुर्ज आहे। पर अवीं ख़ुदा जी बादशाहत जी ॻोल्हा करियो ऐं हीअ सभु शयूं बि अव्हां खे मिलंदियूं। नंढड़ा धण ॾिडो न, छा लाइ जो अव्हां जी इहा मर्ज़ी आहे त अव्हां खे बादशाहत अता करे। जेकी अथव सो विकिणी ख़ैरात करियो। पंहिंजे लाइ अहिड़ियूं ॻोथरियूं ठाहियो जे पुराणियूं न थियनि, यानी अहिड़ो माल आसमान में कठो करे रखो जो खुटे ई न, जिते न चोर वेझो अचे न कीअं ख़राबु करे। छा लाइ त जिते तुंहिंजो माल हूंदो, दिलि बि तुंहिंजी उते हूंदी। तयारी पंहिंजे कम कशियल ऐं पंहिंजा ॾीआ ॿरंदा रखो ऐं अवीं पाण उन्हनि माण्हुनि वांगुरु थिजो जे पंहिंजे मालिक लाइ अखियूं पाए वेठा हुजनि, त जॾहिं शादीअ जी मजलिस तां मोटी अची खड़काए त उमालक संदुसि लाइ दर खोलीनि। मुबारक आहिनि उहे नौकर जिन खे संदुनि मालिक अचण सां सुजाॻ थो ॾिसे। आउं अव्हां खे सच थो चवां त हू कमर ॿधी खेनि खाराइण लाइ विहारींदो ऐं पाण अची संदुनि ख़िदमत कंदो। ऐं जेकॾहिं हू राति जे ॿिए पहर अचे ऐं उन्हनि खे सुजाॻ ॾिसे त मुबारक आहिनि उहे नौकर। पर हीउ ॼाणे थो त जेकॾहिं घर जे मालिक खे सुध हुजे हा त चोर कहिड़ीअ घड़ीअ ईंदो त हू त जाॻी विए हा ऐं घर खे खाट लॻण ई कीन ॾिए हा। तंहिं करे अवीं बि तयारु रहो, छा लाइ त जा घड़ी अव्हां जे ख़्याल में बि न हूंदी, तंहिं में ई इब्न आदम अची सहरंदो। ऐं पतरस चयो त ऐं ख़ुदावंद, हीअ मिसाल तूं असांखे थो चईं या सभिनी खे? तंहिं ते ख़ुदावंद चयो त ईमानदार ऐं सियाणो ख़िदमतगार केरु आहे, जंहिंखे संदुसि धणी पंहिंजनि नौकरनि चाकरनि मथां रखी वञे त उन्हनि खे महल सिर रसद रसाए। मुबारक आहे नौकर जंहिंखे संदुसि धणी अचणु महल ईअं कंदो ॾिसे। आउं अव्हां खे सच थो चवां त हू खेसि पंहिंजी सारी मिल्कियत जे मथां करे रखंदुसि। पर जेकॾहिं उहो नौकर पंहिंजी दिलि में चवे त मुंहिंजे मालिक अचण में देरि कई आहे ऐं नौकरनि ऐं नौकराणियुनि खे मारणु कुटणु लॻे ऐं खाइणु पीअणु ऐं नशे में अलूट थियणु लॻे, त उन ई नौकर जो मालिक उन ई ॾींहुं अची सहरंदो जंहिंजो हुनखे ख़्याल बि कोन हूंदो ऐं अहिड़ी घड़ी में ईंदो जंहिंजी हुनखे ख़बर ई कान पवंदी। ऐं हू उन ई खे ख़ूब चहबुगनि सां मारींदो ऐं खेसि कढी खणी बेईमाननि में शामिलु कंदो। ऐं उहो नौकर जंहिंखे पंहिंजे मालिक जी मर्ज़ी जी ख़बर हुई ऐं तयारी न कयईं, न की हुन जी मर्ज़ी मूजिबि हलियो, तंहिंखे ख़ूब मार मिलंदी। पर जंहिंखे ख़बर कान हुई ऐं फटकनि जी सज़ा जोॻो कमु कयईं, तंहिंखे थोरी मार मिलंदी। ऐं जंहिंखे घणो मिलियल आहे तंहिंखां घणो तलब कयो वेंदो ऐं जंहिंखे जझो सौंपियो हूंदऊं उन ई खां घुरंदा बि वधीक। तक़सीम अमुन नाहे। आउं ज़मीन ते बाहि लॻाइणु आयो आहियां ऐं जे अॻे ई लॻल हुजे हा त केॾो न चङो, पर मूंखे हिकिड़ी बपतिस्मा वठणी आहे
ऐं जेसि ताईं उहा पूरी न थिए तेसि ताईं आउं केॾी न सोड़ में आहियां। अवीं भायूं था छा त आउं ज़मीन ते सुलह करणु आयो आहियां? आउं अव्हां खे चवां थो त न, पर जुदाई करणु आयो आहियां। छाला जो अॼु खां पोइ हिकिड़े घर जे 5 माण्हुनि मां 3 ॿिनि खां विछड़ियल हूंदा ऐं 2 टिनि खां, ऐं पीउ पुट खां ऐं पुटु पीउ खां विछड़ंदो, माउ धीअ खां ऐं धीअ माउ खां, ससु नुंहं खां ऐं नुंहं ससु खां। ऐं ख़ालिक खे बि चयईं त जॾहिं अवीं उल्हंदे में ककर मथे ईंदो था ॾिसो, तॾहिं उन ई दम चओ था त मींहुं आयो। ऐं ईअं थिए थो, जॾहिं ॾखणु लॻंदो ॾिसो था तॾहिं चओ था त ॾाढी लुक लॻंदी। ऐं ईअं थिए थो। ऐं रियाकारो, अव्हां खे ज़मीन ऐं आसमान जी सूरत सुञाणणु अचे थी, पर ज़माने खे सही करे नथा सघो। ऐं जेकी हक़ आहे तंहिंजो अवीं पाण छो इंसाफ़ नथा करियो? ऐं जॾहिं तूं पंहिंजे मुदई सां हाकिम वटि पियो वञी, तॾहिं रस्ते ते ई खांसि पल आजी करण जी कोशिशि कर त मतां हू तोखे मुनसिफ़ वटि वठी वञे ऐं मुनसिफ़ तोखे हवालदार जे हवाले करे ऐं हवालदार क़ैद खाने में विझे। आउं तोखे चवां थो त तूं जेसीं दमड़ी दमड़ीअ ते चाढ़े न ॾींदे तेसीं कंहिं बि पर उतां न निकिरंदे। 91 तौबा। लूका 13 बाब 1 खां 9 आयतूं। हाणे उन ई महिल के माण्हू उते हुआ, तिन खेसि उन्हनि गलीलनि जी ॻाल्हि ॿुधाई जिन जो रतु पिलातुस संदुनि क़ुर्बानियुनि सां मिलाए छॾियो हो। हुन जवाबु ॾेई चयुमि त अवीं भायूं था छा त उहे गलील ॿियनि सभिनी गलीलियुनि खां वॾा गुनहगार हुआ? छा लाइ जो हुननि सां अहिड़ी झुठ थी? आउं अव्हां खे चवां थो त न, पर जेकॾहिं अवीं तौबह न कंदा त अवीं मिड़ेई साॻीअ रीति चट थींदा। या अवीं भायूं था छा त उहे 18 ॼणा जिन ते शेलोक मंझि ठुल्ह किरी पियो ऐं दॿिजी मुआ, से यरूशलेम जे सभिनी रहाकुनि खां वधीक ॾोहारी हुआ? आउं अव्हां खे चवां थो त न, पर जेकॾहिं अवीं तौबह न कंदा त अवीं मिड़ेई उन्हनि वांगुरु चट थी वेंदा। ऐं हीअ मिसाल ॾिनई त हिकिड़े माण्हूअ जी डाख जे बाग़ में इंजीर जो वणु लॻल हो। सो आयो त ॾिसां त मंझंदि को फल आहे या न, पर न मिलियुसि। तॾहिं बाग़बान खे चयईं त ॾिस, मूंखे हिन अंजीर जे वण मां फल ॻोल्हींदे 3 साल थिया आहिनि, पर फल कोन थो मिले, तंहिं करे वढे छॾीसि। अजाई ज़मीन छो वालारियो बीठो आहे? तंहिं ते हुन जवाबु ॾेई चयुसि त अे मालिक, हीउ साल बि छॾीसि त आउं संदसि चुल्हो खोटे भाण ॾियांसि, ऐं जेकॾहिं पोइ फल झलियाईं त वाह, न त वढे छॾिजांसि। 92 सब्त जो 5 तकरार। लूका 13 बाब 10 खां 17 आयतूं। ऐं सब्त जे ॾींहुं हिकिड़े इबादत खाने में वेठे तालीम ॾिनई। ऐं ॾिसो, हिकिड़ी ज़ाल हुई जंहिंमें 18 वरियनि खां हिकिड़ो भूत हो, जंहिंजे करे हूअ कमज़ोर थींदी पई वई ऐं कुॿी थी पई हुई ऐं पुठी सही नथी थी सघियसि। यसू जॾहिं हुनखे ॾिठो तॾहिं सॾे चयईंसि त अे माई, तूं पंहिंजी कमज़ोरीअ खां छुटीअ ऐं मथसि हथु रखियईं त उमलक सही थी पई ऐं ख़ुदा जी वॾाई करणु लॻी। ऐं इबादत खाने जे सरदार खे ॾाढी कावड़ लॻी जो यसू सब्त जे ॾींहुं बीमार खे छुटायो। तंहिं जवाबु ॾेई मेड़ाके खे चयो त 6 ॾींहं आहिनि जिन में माण्हू खे कमु करणु रवा आहे, तंहिं करे उन्हनि ॾींहंनि ते अची शिफ़ा पायो ऐं न सब्त जे ॾींहुं। पर ख़ुदावंद खे जवाबु ॾेई चयो त अे रियाकारो, सब्त जे ॾींहुं अव्हां मां हर को पंहिंजो ॾांद या गॾु वथाण मां छोड़े पाणी पियारणु कीअं न वठी वेंदो आहे छा? तॾहिं ही ज़ाल या इब्राहिम जी धीउ आहे, जंहिंखे शैतान 18 सालनि खां ॿधी क़ाबू कयो हो, तंहिंखे सब्त जे ॾींहुं उन जे बंद खां छॾाइणु रवा न हो छा? हुन जूं हीअ ॻाल्हियूं ॿुधी
जेके बि संदुसि बरख़िलाफ़ हुआ से सभई फिका थिया ऐं जेके जलाली कम हुन पे कया तिन जे करे सारी ख़ल्क़ सरही पए थी। 93 मौजूं रिढूं। यूहन्ना 10 बाब 22 खां 42 आयतूं। ऐं यरूशलम में ईद तजदीद हुई ऐं सियारे जी मौसम हुई ऐं यसू हैकल में सुलेमान जी ॾेढी पसार कयो। तॾहिं यहूदी घेरे वियसि चयऊंसि त तूं असांखे केसि ताईं शक में रखंदे? जेकॾहिं तूं मसीह आहीं त असांखे साफ़ चई ॾे। यसू खेनि जवाबु ॾिनो त मूं अव्हांखे ॿुधायो आहे पर अव्हीं ईमान नथा आणियो। जेके कम आउं पंहिंजे पीउ जे नाले करियां थो से ई मुंहिंजे लाइ शाहिदी था भरीनि, पर अव्हां मुंहिंजनि रिढुनि मां न आहियो। मुंहिंजूं रिढूं मुंहिंजो आवाज़ु ॿुधनि थियूं ऐं आउं उन्हनि खे सुञाणां थो ऐं उहे मुंहिंजे पुठियां थियूं अचनि ऐं आउं खेनि हमेशह जी ज़िंदगी थो ॾियां ऐं उहे कॾहिं बर्बादु कोन थींदियूं ऐं मुंहिंजे हथ मां केर बि उन्हनि खे कोन खसींदो। मुंहिंजो पीउ जंहिं उहे मूंखे ॾिनियूं आहिनि सो सभिनी खां वॾो आहे ऐं कंहिंखे बि इहा ताक़त कान्हे त पीउ जे हथ मां उहे खसे सघे। आउं ऐं पीउ हिकु आहियूं। तंहिं ते यहूदियुनि खेसि संसार करण लाइ वरी बि पढ़णु कयां। यसू खेनि जवाबु ॾिनो त मूं पीउ जे तरफ़ां केतिरा ई चङा कम अव्हांखे ॾेखारिया आहिनि, पोइ उन्हनि मां कहिड़ो कमु आहे जंहिं सबबु अव्हीं मूंखे संसार था करियो? यहूदियुनि जवाबु ॾिनोसि त असीं तोखे कंहिं चङे कम करण लाइ संसार नथा करियूं, पर कुफुर बकण करे। छा लाइ त तूं इंसान थी पाण खे ख़ुदा थो कोठीं। यसू खेनि जवाबु ॾिनो त अव्हांजी शरीयत में कीअं लिखियलु आहे त मूं चयो त अव्हीं ख़ुदा आहियो? जेकॾहिं उन्हनि खे थिए ख़ुदा करे कोठियईं जंहिं वटि ख़ुदा जो कलाम आयो ऐं पाक लिखियत त बदिलजण जी न आहे, त हाणे जंहिंखे पीउ पाक करे जहान में मोकिलियो आहे तंहिं बाबति छा था चओ त तूं कुफुर थो बकीं? छा लाइ जो मूं चयो त आउं ख़ुदा जो फर्ज़ंद आहियां? जेकॾहिं आउं पंहिंजे पीउ जा कम न कंदो हुजां हा त मूं ते ईमान न आणियो, पर जे आउं उहे करियां थो त जेतोणीकि अव्हीं मूं ते ईमान नथा आणियो त मुंहिंजे कमनि ते ईमान आणियो। अव्हांखे ख़बर पवे ऐं सम्झो त पीउ मूं में आहे ऐं आउं पीउ में। तॾहिं उहे वरी बि खेसि झलण जी कोशिशि में हुआ, पर हू संदुनि हथां निकिरी वियो। पोइ हू मोटी यर्दुन जे परीं भर उन ई हंधि हलियो वियो जिते यूहन्ना पहिरियों ई बपतिस्मा थे ॾिनी ऐं उते हू रही पियो ऐं घणा वटसि आया ऐं उहे चवणु लॻा त यूहन्ना त को बि मौजो कोन ॾेखारियो। बाक़ी जेके ॻाल्हियूं यूहन्ना हुन जे नाले चयूं थे से सभु अची लॻियूं ऐं उते घणनि मथसि ईमान आंदो। 94 तंग दर। लूका 13 बाब 22 खां 35 आयतूं। ऐं हू शहर शहर ऐं ॻोठ ॻोठ में तालीम ॾींदो यरूशलेम ॾांहुं सफ़र कंदो पियो वियो ऐं हिकिड़े चयोसि त ऐं ख़ुदावंद जिन खे निजात मिलंदी से थोरा आहिनि छा? तॾहिं उन्हनि खे चयईं त सोढ़े दरवाज़े मां घेरण लाइ दिलो जान सां कोशिशि करियो। छा लाइ जो आउं अव्हांखे चवां थो त घणा अंदरि घेरण जी कंदा पर घिड़ी कीन सघंदा। जॾहिं हिकु दफ़ो घर जो मालिक उथियो ऐं दर बंदि कयईं ऐं अव्हीं ॿाहिरि बीही दर खड़काए चवणु लॻंदा त ऐं धणी असां लाइ दर खोल, ऐं हू जवाबु ॾेई चवंदो त आउं अव्हांखे नथो सुञाणां त किथां जा आहियो, तॾहिं अव्हीं चवणु लॻंदा त असां तुंहिंजे अॻियां खाधो पीतो ऐं तूं असांजी बाज़ारियुनि में तालीम ॾींदो हुएं। ऐं हू चवंदो त आउं अव्हांखे चवां थो त आउं नथो सुञाणां त अव्हीं किथां जा आहियो। अव्हीं मिड़ेई बदकार मूं वटां टड़ी वञो। जॾहिं अव्हीं इब्राहिम ऐं इसहाक ऐं याकूब ऐं सभिनी नबियनि खे ख़ुदा जी बादशाहत में ॾिसंदा ऐं पाण खे ॿाहिरि धिकियल, तॾहिं उते रोइण ऐं ॾंद कटण थींदो ऐं उहे उभरंदे ऐं उलहंदे उत्तर ऐं ॾखिण ईंदा ऐं अची ख़ुदा जी बादशाहत में वेहंदा।
ऐं ॾिसो के पोयां आहिनि से पहिरियां थींदा ऐं के पहिरियां आहिनि से पोयां थींदा। वॾी महल के फरीसी अची खेसि चवणु लॻा त हितां निकिरी हलियो वञ। छा लाइ जो हीरोदेस जी ॾाढी मर्ज़ी आहे त तोखे मारे छॾे। ऐं हुन चयुनि त इन ई लोमड़ खे वञी चओ त ॾिस आउं अॼु ऐं सुभाणे भूत पियो कढां ऐं माण्हुनि खे छुटाए चङो भलो पियो करियां ऐं परीं कमालियत खे रसंदी। पर अॼु ऐं सुभाणे ऐं परीं त मूंखे पंहिंजी वाट हलणी आहे। छा लाइ जो इहा अण थियणी आहे त को बि नबी यरूशलम खां ॿाहिरि तबाह थिए। ऐं यरूशलम, ऐं यरूशलम, तूं जो नबियनि खे क़तलु थो करीं ऐं जेकी तोॾां मोकिलिया था वञनि तिन खे संसार थो करीं। केतिरा न भेरा मूं जीअं कुकिड़ पंहिंजनि ॿचनि खे पंहिंजनि खंभनि हेठि गॾु कंदी आहे तीअं तुंहिंजनि ॿचनि खे गॾु करणु थिए घुरियो, पर अव्हां न मञो। ॾिसो अव्हां जो घर वीरान थियो पियो आहे। ऐं आउं अव्हां खे चवां थो त अव्हीं मूंखे तेसि ताईं कोन ॾिसंदा जेसि ताईं चवंदा त मुबारक आहे उहो जो ख़ुदावंद जे नाले थो अचे। 95 सब्त ते 6 तकरार। लूका 14 बाब 1 खां 24 आयतूं। ऐं हीअं थियो जो सब्त जे ॾींहुं हू फरीसुनि जे हिकिड़े सरदार जे घर मानी खाइणु वियो ऐं हुननि चिताए वेठे निहारियुसि। ऐं ॾिसो संदुसि अॻियां हिकिड़ो माण्हू बीठो हो जंहिंखे जलंधर जी बीमारी हुई। यसू जवाबु ॾेई शरीयत जे आलिमनि ऐं फरीसुनि खे चयो त सब्त जे ॾींहुं शिफ़ा ॾियणु रवा आहे या न। पर हुननि खणी माठ कई। तॾहिं उन खे वठी चङो भलो करे मोकल ॾिनईसि ऐं हुननि खे चयईं त अव्हां मां जेकॾहिं कंहिंजो कॾहि या ॾांद खूह में किरी पवे त सब्त जे ॾींहुं जेकर झटि ॿाहिरि कढोसि या न। पर वरी बि इन्हनि ॻाल्हियुनि जो खाउन जवाबु न उकलियो। फुरूतनी ते तालीम। हुन जॾहिं ॾिठो त महिमान मथे मथे जायूं था पसंदि कनि तॾहिं हुननि खे हीअं चई हिकिड़ो मिसाल ॾिनई त जॾहिं को तोखे शादीअ जी मानी ते सॾे त मथीं जाइ ते न वेहिज, मतां तोखां बि कंहिं वॾे माण्हूअ खे मानी चई हुजेसि। पोइ जंहिं तोखे ई हुन खे सॾियो आहे सो अची चवई त हिन माण्हूअ खे जाइ ॾे ऐं तोखे फिको थी सभ खां हेठीं जाइ ते वेहणो पवे। पर जॾहिं तोखे मानीअ जी दावत मिले तॾहिं सभ खां हेठीं जाइ ते वञी वेह त जंहिं तोखे कोठियो आहे सो जॾहिं अची तॾहिं चवई त अदा मथे अची वेह त जिन सां गॾु खाइण वेही तिन अॻियां इज़त थिए। छा लाइ त जेको पाण खे मथे थो करे सो हेठि कयो वेंदो ऐं जेको पाण खे हेठि थो करे सो मथे कयो वेंदो। ऐं जंहिं खेसि कोठियो हो तंहिंखे पिणु चयईं त जॾहिं तूं ॾींहं जी या राति जी मानी करीं तॾहिं पंहिंजनि दोस्तनि या भाइरनि या मिटनि माइटनि या शाहूकार पाड़ेसियुनि खे न कोठिज। मतां हू बि वरी तोखे कोठे बदर पाड़े छॾीनि। पर जॾहिं तूं मानी करीं तॾहिं ग़रीबनि ऐं टुंडनि ऐं मंडनि ऐं अंधनि खे सॾिज त तोखे बरकत मिलंदी। छा लाइ जो उन्हनि वटि कुझु कोन्हे जिन सां खणी तुंहिंजो बदर पाड़ीनि, पर तोखे नेकनि जी क़यामत में अजर मिलंदो। वॾी ज़ियाफ़त जी तमसील। पोइ महिमाननि मां हिकिड़े ॻाल्हियूं ॿुधी चयुसि त मुबारक आहे उहो जो ख़ुदा जी बादशाहत में मानी खाईंदो। पर हुन चयुसि त कंहिं शख़्स हिकिड़ी वॾी मजलिस कई ऐं घणनि खे दावत ॾिनई ऐं मानीअ महल नौकर खे मोकिलियईं त महिमाननि खे वञी चओ त हलो जो हाणे सभु शयूं तयारु आहिनि। पर उहे सभई गॾिजी अज़र करणु लॻा। पहिरीं चयुसि त मूं बनी वरिती आहे ऐं मूंखे उहा ज़रूरु वञी ॾिसणी आहे। महिरबानी करे मूं लाइ माफ़ी घुरिजांइ।
ऐं ॿिए चयो त मूं ॾांदनि जा 5 जोड़ा वरिता आहिनि ऐं वञा थो उन्हनि खे आज़माइणु। महिरबानी करे मूं लाइ माफ़ी घुरिजांइ। ऐं ॿिए चयो त मूं शादी कई आहे सो मूंखां आयो कीन थींदो। तो नौकर अची पंहिंजे मालिक सां उहे ॻाल्हियूं कयूं। तॾहिं घर जे मालिक कावड़ जी नौकर खे चयो त जल्दी करे शहर जी बाज़ारुनि ऐं घिटियुनि में वञ ऐं ग़रीबनि ऐं टुंडनि ऐं अंधनि ऐं मंडनि खे हिते वठी अचु। पोइ नौकर चयो त ऐं मालिक, जीअं तो फरमायो तीअं कयो अथमि, पर अञा बि जाइ आहे। तॾहिं मालिक नौकर खे चयो त रस्तनि ऐं ॿनियुनि जे दगनि ते वञ ऐं मजबूर करे वठी अचीनि त मुंहिंजो घर भरिजी पवे। छा लाइ जो आउं अव्हांखे चवां थो त जिन खे कोठियो वियो तिन मां को बि शख़्स मुंहिंजी मानी कीन चखंदो। 96 वधीक तमसीलूं। लूका 15 बाब 1 खां 26 आयतूं। हाणे सभु महसूली ठेकेदार ऐं गुनाहगार हुन जूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ वटसि पिया आया ऐं फरीसी तोड़े फ़क़ीह सुरपुर करे चवणु लॻा त हीउ माण्हू गुनाहगारनि खे पाण वटि अचणु ऐं खाइणु थो ॾिए। तंहिं ते हीअ मिसाल ॾेई चयईं त गुम थियल रिढ। अव्हां मां उहो केरु आहे जंहिंखे 100 रिढूं हुजनि ऐं उन्हनि मां हिकिड़ी गुम थी वञेसि त 99 झंग में छॾे उन जे विञायल जे पुठियां न रुले जेसिताईं उहा लभेसि। पोइ जॾहिं लभेसि थी तॾहिं ख़ुशीअ विचां खयों कुल्हनि ते चाढ़ेसि ऐं घर अचण सां पंहिंजा दोस्त ऐं पाड़ेसी सॾे थो चवेनि त मूंसां गॾिजी ख़ुशी करियो। छा लाइ जो रिढ जा गुम थी वई हुई सा लधी आहे। आउं तव्हांखे चवां थो त साॻीअ तरह 99 सचार माण्हू जिन खे तौबा दरकार न आहे, तंहिंखां हिकिड़ो गुनाहगार जो तौबा थो करे, तंहिं लाइ आसमान में वधीक ख़ुशी थींदी। गुम थियल रुपए जी तमसील। इहा उहा कहिड़ी ज़ाल आहे जंहिंखे 10 रुपया हुजनि ऐं जे हिकिड़ो वञे सॼो त ॾीओ ॿारे ऐं घर ॿुहारे उन खे चङी तरह न ॻोल्हे जेसिताईं लभेसि, ऐं जॾहिं लभेसि थो तॾहिं पंहिंजुनि साहेड़ियुनि ऐं पाड़े वारनि खे कोठे थी चवे त मूंसां गॾिजी ख़ुशी करियो। छा लाइ त रुपयो जो गुम थी वियो हुअमि सो लधो अथमि। साॻिए रीति आउं अव्हांखे चवां थो त हिकिड़ो गुनाहगार जो तौबा थो करे, तंहिं लाइ ख़ुदा जे मलाइकनि में ख़ुशी थी थिए। गुम थियल पुट जी तमसील। ऐं हुन हीउ बि चयो त हिकिड़े शख़्स खे 2 पुट हुआ, जिन मां नंढो पीउ खे चवणु लॻो त ऐं बाबा, मिल्कियत जो हिसो जो मुंहिंजो थिए थो सो मूंखे ॾे, ऐं हिन मिल्कियत विरहाए ॾिनी। ऐं अञा घणा ॾींहं गुज़रिया ई कोन त नंढो पुटु सभु कुझु मेड़े चूंडे ॾूरांहें मुल्क जी मुसाफ़िरी ते निकितो ऐं उते बदचाली करे पंहिंजी मिल्कियत उॾाए छॾियईं। ऐं जॾहिं सभु खाई खपाए चुको तॾहिं उन जे मुल्क में ॾाढो ॾुकार अची पियो ऐं हू मुहताज थियणु लॻो। सो वञी हुन मुल्क जे हिकिड़े माण्हूअ खे लॻो जंहिं पंहिंजे ॿनियुनि में सूअरनि चाढ़ण लाइ मोकिलियुसि, ऐं जेके चलूं सूअरनि पे चरियूं से हूंद ख़ुशीअ सां खाई पेट भरिया, पर कंहिं बि कीन थे ॾिनुसि। पर जॾहिं हुन पाण संभालियो तॾहिं चयईं त मुंहिंजे पीउ जे घर केतिरनि नौकरनि खे जजी मानी पई मिली ऐं आउं हिते बुख पियो मरां। आउं उथी पंहिंजे पीउ वटि वेंदुसि ऐं चवंदुसि त ऐं बाबा, मूं आसमान जो ऐं तुंहिंजो गुनाह कयो आहे। हाणे इन ई लाइक़ु न आहियां जो तुंहिंजो पुटु चवायां। मूंखे पंहिंजनि नौकरनि मां हिकिड़ो करे बीहार। ऐं हू उथी पीउ वटि आयो, पर अञा परे ई हो त पिणसि ॾिठुसि ऐं मथसि कहल अची वियसि ऐं डोड़ी वञी भाकुर पाताईंसि ऐं चुमियाईंसि। तॾहिं पुटसि चयो त ऐं बाबा, मूं आसमान जो ऐं तुंहिंजो गुनाह कयो आहे। हाणे इन ई लाइक़ु न आहियां जो तुंहिंजो पुटु चवायां।
पर पिणसि नौकरनि खे चयो त जल्दी उचे में उचो वॻो खणी आणे पहिरायोसि ऐं हथ में मुंडी ऐं पेरनि में जुती पारायोसि ऐं मतारो वहड़ो आणे कुहो ऐं अचो त खाऊं पीऊं ऐं ख़ुशी करियूं। छा लाइ जो हीउ मुंहिंजो पुटु जो मरी वियो हो सो वरी जीअरो थियो आहे, गुम थी वियो हो सो लधो आहे। ऐं उहे ख़ुशियूं करणु लॻा। हाणे संदसि वॾो पुटु जो ॿनीअ ते हो सो जॾहिं उतां मोटियो ऐं घर जे वेझो आयो तॾहिं ॻाइण वॼाइण ऐं नचण जो पड़लाव कननि ते पियुसि। तॾहिं हिकिड़े नौकर खे सॾे पुछियईं त हीउ छा पियो थिए? हुन चयोसि त तुंहिंजो भाउ आयो आहे ऐं तुंहिंजे पीउ मतारो वहड़ो कुठो आहे। छा लाइ जो हू सही सलामत वटसि आयो आहे, पर हू अची कावड़ियो ऐं अंदरि ई न वञे। तंहिं ते पिणसि ॿाहिरि आयो ऐं अची सम्झायांसि, पर हुन जवाबु ॾेई पीउ खे चयो त ॾिस, हेतिरा साल आउं तुंहिंजी ख़िदमत में रहियो आहियां ऐं कॾहिं तुंहिंजे चए खां ॿाहिरि न वियो आहियां, त बि तो मूंखे हिकिड़ो छेड़ो बि न ॾिनो त आउं पंहिंजनि संगतियुनि सां वञी ख़ुशी करियां। पर जॾहिं हीउ तुंहिंजो पुटु आयो आहे जंहिं तुंहिंजी मिल्कियत कंजरियुनि में बर्बादु करे छॾी आहे, तॾहिं उन ई लाइ मतारो वहड़ो कुठो अथई? तंहिं ते हुन चयोसि त पुटु, तूं त हमेशह मूं साण आहीं ऐं जेकी मुंहिंजो आहे सो सभु ई तुंहिंजो आहे, पर वाजिबु हो त असीं शादमानी करियूं, ख़ुशी मल्हायूं, छो त हीउ तुंहिंजो भाउ जो मरी वियो हो सो वरी जीअरो थियो आहे, गुम थी वियो हो सो वरी लधो आहे। गमाश्त गीर जी तमसील, लूका 16 बाब। हुन शागिर्दनि खे हीअं बि चयो त कंहिं शाहूकार माण्हूअ जो हिकिड़ो गमाश्तो हो, जंहिं ते कंहिं अची हुन वटि दांह ॾिनी त हू तुंहिंजो माल पियो लुटे, ऐं हुन सॾे चयोसि त हीउ तुंहिंजे बाबति छा पियो ॿुधां, पंहिंजी गुमाश्तगिरीअ जो हिसाबु ॾे, जो अॻिते आउं तोखे गुमाश्तो रखी कीअं न सघंदुसि। तॾहिं हू गुमाश्तो दिलि में चवणु लॻो त मुंहिंजो मालिक त मूंखां गुमाश्तगिरी खसे थो, सो आउं छा करियां? कोडर हणण जी मूं में ताक़त कान्हे ऐं पिनण खां शर्म थो अचेमि। हाणे ही सट थो सटियां त जॾहिं गुमाश्तगिरी खां निकिरां तॾहिं माण्हू मूंखे पंहिंजे घर में अचणु ॾियनि। तंहिं ते पंहिंजे मालिक जे हिकिड़े हिकिड़े कर्ज़दार खे सॾे पहिरें खे चवणु लॻो त मुंहिंजे मालिक खे केतिरो कर्ज़ु ॾियणो अथई? हुन चयो त 100 मण तेल जा। हुन चयोसि त पंहिंजो दस्तावेज़ खणी झटि 50 लिखी ॾे। पोइ ॿिए खे चयईं त तोते घणो कर्ज़ु आहे? हुन चयोसि त 100 मण कणिक जा। उन खे चयईं त पंहिंजो दस्तावेज़ खणी 80 मण लिखी ॾे। ऐं संदसि मालिक उन खोटे गुमाश्ते जा इंसाफ़ मञिया। छा लाइ जो हुन पकाई कई हुई? कीअं जो हुन दुनिया जा ॿार पंहिंजे ज़माने में रोशनीअ जे ॿारनि खां वधीक सियाणा आहिनि। ऐं आउं अव्हांखे चवां थो त नाराज़गीअ जी दौलत सां पंहिंजे लाइ दोस्त पैदा करे छॾियो त जॾहिं उहा खुटी वञे तॾहिं उहे अव्हांखे मुदामी मकाननि में क़बूलु कनि। जेको थोरे में ईमानदार आहे सो घणे में बि ईमानदार थींदो। तंहिं करे जे अव्हीं नाराज़गीअ जी दौलत में ईमानदार न रहिया आहियो त अव्हांखे सची दौलत केरु सौंपींदो? ऐं जॾहिं अव्हीं पराए माल में ईमानदार न थिया आहियो तॾहिं जेकी ख़ुदि अव्हांजो आहे सो केरु ॾींदो? को बि नौकर ॿिनि धणियुनि जी ख़िदमत करे कोन सघंदो। छा लाइ जो या हू हिकिड़े सां नफ़रत कंदो ऐं ॿिए खे प्यारु कंदो, या त वरी हिकिड़े सां नफ़रत कंदो ऐं ॿिए खे प्यारु कंदो, या त वरी हिकिड़े सां ठहंदो ऐं ॿिए खे लेखींदो ई कोन। अहीं ख़ुदा ऐं दौलत ॿिन्ही जी ख़िदमत करे कोन सघंदा। ऐं फरीसी जिन खे पैसे जी ॾाढी लालच हुई से उहे सभु ॻाल्हियूं ॿुधी मथसि ठठोली करणु लॻा। तिन खे चयईं त अव्हीं उन्हनि मां आहियो जे माण्हुनि अॻियां पाण खे रास्त पास ठहिराइनि था, पर ख़ुदा अव्हांजी दिलयुनि खे ॼाणे थो।
छा लाइ त जेको माण्हुनि जे लेखे चङो आहे सो ख़ुदा जे अॻियां कराहत चढ़ो आहे। शरीयत शरीयत ऐं नबी यूहन्ना ताईं हुआ। तंहिं वक़्त खां वठी ख़ुदा जी बादशाह जी ख़ुशख़बरी जी मनादी पई थिए ऐं हर को ज़ोर कयो अचो अंदरि घिरे। शरीयत जो हिकिड़ो नुक़्तो टरी वञे तंहिंखां आसमान ऐं ज़मीन जो टरी वञणु सवलो आहे। दौलतमंद माण्हू ऐं लाज़र जी तमसील। जेको माण्हू पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾेई ॿिए सां शादी थो करे सो ज़ना थो करे ऐं जेको उन निकितल ज़ाल सां शादी थो करे सो बि ज़ना थो करे। हाणे हिकिड़ो शाहूकार माण्हू हो जो उचा वाङणाई ऐं संगीन कपिड़ा पाईंदो हो ऐं रोज़ सुठा सुठा ताम खाईंदो हो। उन ई जे दर ते लाज़र नाले हिकु फ़क़ीर जो नासूरनि जे फटनि सां भरियो पियो हो तंहिंखे विहारे वेंदा हुआ। हू भाईंदो त शाहूकार जी मेज़ जी जूठ खाई पेट भरिया ऐं कुता पाण अची संदुसि फट चटींदा हुआ ऐं हीअं थियो जो उहो फ़क़ीर मरी वियो ऐं मलाइकनि खणी वञी इब्राहिम जी हंज में रखियुसि ऐं शाहूकार बि मरी वियो ऐं वञी दफ़न कयऊंसि ऐं मोहलनि जे आलम में जिते हू अज़ाबनि मंझि हो उते हुन अखियूं मथे खणी ॾिठो त पहिरियां इब्राहिम ऐं संदुसि हज में लाज़र ॾिसण में आयसि ऐं हुन पुकारे चयो त ऐं बाबा इब्राहिम मूं ते रहम कर ऐं लाज़र खे मोकिल त आङुर जी चोटी पाणीअ में ॿोड़े मुंहिंजी ॼिभ खे ठारे। छा लाइ जो आउं हिन ॾर में पियो लुछां। पर इब्राहिम चयो त पुटु यादि कर त तोखे पंहिंजी हयातीअ में सुठियूं शयूं थिए मिलियूं पर लाज़र खे ख़राबु शयूं, मगर हाणे हू आराम में आहे ऐं तूं अज़ाब में आहीं। तंहिंखां सवाइ असां ऐं अव्हां जे विच में एॾो वॾो ओड़ाह पियल आहे जो केर बि उतां असां वटि अची सघंदो। ऐं हुन चयो त ऐं बाबा मुंहिंजो तोखे सुवालु आहे त हिन खे मुंहिंजे पीउ जे घर मोकिल। छा लाइ जो मूंखे 5 भाउर आहिनि त उन्हनि खे वञी चिताए त मतां उहे बि अज़ाब जी जाइ में अचनि। इब्राहिम चयो त उन्हनि वटि मूसा ऐं नबी आहिनि, उन्हनि जी ॿुधनि। तंहिं ते हुन चयो त न बाबा इब्राहिम, जेकॾहिं को मोहलनि मां उन्हनि वटि वेंदो त उहे तौबा कंदा। हुन चयोसि त जेकॾहिं हू मूसा ऐं नबियनि जी नथा ॿुधनि त जेको मोहलनि मंझां जी उथंदो तंहिंजी बि कोन मञींदा। 97 ॿियनि खे सताइणु। लूका 17 बाब 1 खां 10 आयतूं। ऐं हुन पंहिंजनि शागिर्दनि खे चयो त इहा अणथियणी आहे त गुमराह थियण जा सबब न अचनि, पर अफ़सोस आहे उन ई ते जंहिंजे करे अहिड़ा सबब पैदा थियनि था। हुननि नंढड़नि मां हिकिड़े खे बि जेको गुमराह थो करे तंहिंखां हुन जे लाइ चङो हीअं थींदो त चंड जो पुड़ सदुसि ॻिचीअ में लड़काए हुनखे समुंड में खणी उछलाइजे। संभालजो, जेकॾहिं तुंहिंजो भाउ को ॾोह करे त छिंभीसि ऐं जे तौबा करे त माफ़ करींसि ऐं जे हू ॾींहं में 7 दफ़ा तुंहिंजो ॾोह करे ऐं 7 दफ़ा तो वटि मोटी अची चवे त मूं तौबा कई त उनखे माफ़ कजि। ख़ुदावंद असांजो ईमान वधाए। ऐं रसूलनि ख़ुदावंद खे चयो त असांजो ईमान वधाए। ख़ुदावंद चयो त जेकॾहिं अव्हां खे आहार जे दाणे जेतिरो ईमान हुजे त हिन तूत जे वण खे चओ त हितां पटिजी वञी समुंड में लॻ त हूंद उहो बि अव्हां जी मञींदो। पर अव्हां में उहो केरु आहे जंहिंखे को नौकर हुजे जो हर पियो काहींदो हुजे या धण पियो चाढ़ींदो हुजे त उनखे ॿनीअ मां अचणु शर्त चवे त यकदमि अची खाइण ते वेह। पर उटलंदो हीअं कीअं चवंदुसि त मुंहिंजी राति जी मानी तयारु कर ऐं जेसीं आउं खाई पी वठां तेसीं कमर कशे मुंहिंजो कमु हाज कर ऐं पोइ वञी तूं खाओ पीओ।
हाणे हुनजो संदसि हुकुम मौजूब कयो, तंहिं करे हू नौकर जो थोरो मञींदो छा? साॻियो इन ई रीति अव्हीं बि जिन कमनि जो अव्हांखे हुकुम कयल आहे से सभु जॾहिं करे चुको, तॾहिं चओ त असीं निकमा नौकर आहियूं। जंहिं कमु करण जो असां ते फ़र्ज़ु हो सो ई कयो अथऊं। 98 लाज़र। यूहन्ना 11 बाब 1 खां 57 आयतूं। हाणे लाज़र नाले हिकिड़ो शख़्स मरियम ऐं संदसि भेण मार्था जे ॻोठ बैत अनिया जो वेठल बीमार थी पियो। मरियम उहा हुई जंहिं ख़ुदावंद खे अतुर मखे संदसि पेर पंहिंजे वारनि सां उघिया हुआ। तंहिंजो भाउ लाज़र बीमार पियो हो। तॾहिं भेनरुनि खेसि चवाए मोकिलियो त ऐं ख़ुदावंद, जंहिंखे तूं प्यार थो करीं सो बीमार आहे। पर यसू ॿुधी चयो त हीअ बीमारी मौत जी न आहे, पर ख़ुदा जे जलाल जे वास्ते आहे, त उन्हीअ करे ख़ुदा जे फ़र्ज़नि जी वॾाई थिए। हाणे यसू जो मार्था ऐं संदसि भेण ऐं लाज़र ते प्यारु हो, सो जॾहिं ॿुधाईं त हू बीमार आहे, तॾहिं जिते हो उते 2 ॾींहं रही पियो। तंहिंखां पोइ शागिर्दनि खे चयईं त हलो त वरी यहूदिया में हलूं। तॾहिं शागिर्दनि चयोसि त ए उस्ताद, अञा ताज़ो यहूदियुनि तोखे संसार करण जी तइ कई ऐं तूं वरी थो ओॾां हलीं। यसू जवाबु ॾिनो त ॾींहं में 12 कलाक कोन्हनि। जेकॾहिं को रोशनीअ में हलंदो त थाबड़बो ई कोन, छा लाइ जो हू दुनिया जो सोझिरो थो ॾिसे, पर जेकॾहिं को ऊंदहि त थाबड़बो, छा लाइ जो मंझंदि सोझिरो कोन्हे। इहे ॻाल्हियूं करे रहियो। तंहिंखां पोइ हुननि खे चयईं त असांजो दोस्त लाज़र सुम्ही रहियो आहे, पर आउं हलां थो त हली निंड मां जॻायांसि। तॾहिं शागिर्दनि चयोसि त ऐं ख़ुदावंद, जे सुम्ही रहियो आहे त बची पवंदो। हाणे यसू हुन जी मौत बाबति ॻाल्हि कई हुई, मगर उन्हनि सम्झो त निंड में सुम्ही आराम करण बाबति थो चवे। तॾहिं यसू साफ़ साफ़ चयुनि त लाज़र मरी वियो आहे ऐं आउं अव्हांजी ख़ातिर ख़ुशि आहियां जो उते न हुउसि। इन ई लाइ त अव्हीं ईमान आणियो। पर हलो त वटसि हलूं। तॾहिं तोमा, जंहिंखे जाड़ो बि चवंदा हुआ, तंहिं पंहिंजनि संगतियुनि खे चयो त हलो त पाण बि हली साणसि गॾु मरूं। पोइ जॾहिं यसू आयो, तॾहिं ख़बर मिलियसि त हिन खे क़बर में रखी 4 ॾींहं थिया आहिनि। हाणे बैत अनिया जो ॻोठु यरूशलम जे वेझो अटकल कोह पंध ते हो। घणेई यहूदी मार्था ऐं मरियम वटि संदसि भाउ जे लाइ उज़ुर ख़्वाही करण लाइ आया हुआ। पोइ मार्था जॾहिं ॿुधो त यसू अची रहियो आहे, तॾहिं हुन जे इस्तक़बाल लाइ निकिती। पर मरियम अञा घर में ई वेठी हुई। तॾहिं मार्था यसू खे चयो त ऐं ख़ुदावंद, जे तूं हिते हुजीं हा त मुंहिंजो भाउ मरे ई कोन हा, ऐं हाणे बि आउं ॼाणा थी त तूं ख़ुदा खां जेकी बि घुरंदे सो ख़ुदा तोखे ॾींदो। यसू मार्था ऐं मरियम खे तसली थो ॾिए। यसू चयोसि त तुंहिंजो भाउ जी उथंदो। मार्था चयोसि त मूंखे ख़बर आहे त हू पोएं ॾींहुं क़यामत में जी उथंदो। यसू चयोसि त क़यामत ऐं ज़िंदगी आउं आहियां। जेको मूं ते ईमान थो आणे सो जे मरी वञे त बि जीअंदो, ऐं जेको जीअरो ऐं मूं ते ईमान थो आणे सो कॾहिं बि कोन मरंदो। तोखे इहो ईमान आहे? हुन चयो त हाओ ऐं ख़ुदावंद, मुंहिंजो ईमान आहे त मसीह ख़ुदावंद जो फ़र्ज़ंद जो जहान में अचण वारो आहे सो तूं आहीं। ऐं ईअं चई हूअ वेही हली ऐं पंहिंजी भेण मरियम खे पंहिंजे मुंहुं सॾे चयईं त उस्तादु आयो आहे ऐं तोखे थो सॾे। इहा ॻाल्हि ॿुधणु शर्त उहा यकदमि उथी खड़ी थी ऐं वटसि वई। हाणे यसू ॻोठ में कोन आयो हो, पर अञा उते ई हो
जिते मार्था खेसि वञी गॾी हुई। तॾहिं यहूदी जे साणसि घर में हुआ ऐं दिलदारी पिया ॾिनऊंसि। तिन जॾहिं मरियम खे तकिड़ो तकिड़ो थी ॿाहिरि वेंदो ॾिठो, तॾहिं हू बि पुठियां विया, जो भायाऊं त क़बर ते रोइण थी वञे। पोइ मरियम उते आई जिते यसू हो ऐं खेसि ॾिसी संदुसि पेरनि ते किरी चवणु लॻसि त ए ख़ुदावंद, जे तूं हिते हुजीं हा त मुंहिंजो भाउ मरे ई कोन हा। पोइ यसू ॾिठो त हूअ रोए पई ऐं यहूदी जे साणसि गॾु आया आहिनि से बि पिया रोअनि। तॾहिं दिलि में रंज थियुसि ऐं अरमान कयईं ऐं चयईं त अव्हां हिन खे किथे रखियो आहे? हुननि चयुसि त ए ख़ुदावंद, हली ॾिस। यसू रोई ॾिनो। तॾहिं यहूदी चवणु लॻा त ॾिसो त हिन सां केॾी न दिलि हुयसि। पर उन्हनि मां कंहिं चयो त जंहिं अंधे जूं अखियूं सॼियूं कयूं सो एतिरो कोन करे सघे हा जो माण्हू असुलु मरे ई न हा। पोइ यसू खे वरी बि दिलि में रंज थियो ऐं क़बर ते आयो। उहा हिकिड़ी गार हुई ऐं उन जे आॾो हिकु पहाड़ ॾिनल हो। यसू चयो त पहाड़ खे हटायो। उहो जो गुज़री वियो तंहिंजी भेण मार्था खे चयो त ए ख़ुदावंद, हू त अॻे ई बांस करे वियो हूंदो, छा लाइ त 4 ॾींहं थी विया अथसि। यसू चयोसि त मूं कोन चयो त ईमान आणींदीअं त ख़ुदा जो जलाल ॾिसंदीअं। तॾहिं हुननि पहाड़ हटायो ऐं यसू अखियूं मथे खणी चयो त अए बाबा, आउं तुंहिंजा शुकराना थो करियां जो तो मुंहिंजी ॿुधी आहे ऐं मूंखे ख़बर हुई त तूं हमेशह मुंहिंजी ॿुधंदो आहीं। पर ख़ल्क़ जा चौधारी बीठी आहे, तंहिंजे सबबु ईअं चयुमि त हिननि खे ईमान अचे त तो मूंखे मोकिलियो आहे। ईअं चई वॾे सॾ पुकारे चयईं त ए लाज़र, निकिरी अचु। पोइ उहो जो मरी वियो सो हथें पेरें कफ़न में ॿधलु निकिरी आयो ऐं संदुसि मुंहुं रूमाल सां वेढ़ियल हो। यसू चयुनि त छोड़ियोसि ऐं छॾियोसि त वञे। 99 ॾहनि मां हिकिड़ो। लूका 17 बाब 11 खां 19 आयतूं। ऐं हीअं थियो त यरूशलेम ॾांहुं वेंदे हू सामरिया ऐं गलील जे विचां अची लंघियो ऐं हिकिड़े ॻोठ में वियो त 10 कोढ़िया गॾियसि, जिन पहिरियां बि रड़ करे चयो त ए यसू, ए साईं, असां ते रहम कर। हुननि खे ॾिसी चयईं त वञो ऐं वञी काहिननि खे पाण ॾेखारियो। ऐं हीअं थियो त उहे वेंदे वेंदे छुटी पाक साफ़ थी विया। पोइ उन्हनि मां हिकिड़े जॾहिं ॾिठो त आउं चङो भलो थियो आहियां, तॾहिं वॾे आवाज़ सां ख़ुदा जी तारीफ़ कंदो मोटी आयो ऐं हुन जे पेरें पई संदुसि शुकराना बजा आंदाई ऐं हू सामरी हो। तॾहिं यसू जवाबु ॾेई चयो त 10 कीअं छुटी पाक साफ़ थिया? पोइ उहे बाक़ी 9 किथे आहिनि? छा हिन धराई बिना को बि कोन मोटियो जो अची ख़ुदा जी तारीफ़ करे ऐं हुन खे चयईं त उथी हलियो वञ, तुंहिंजे ईमान तोखे छुटायो आहे।